तो दोस्तों फाइनली असीं खेतर पहुची वियासीं। तव्हां ही ॾिसी था सघो साम्हूं केॾो ख़ूबसूरत फसल आहे। मूं सां गॾु ॿिया बि दोस्त आहिनि, इहो वञी रहिया आहिनि प्रदीप ऐं ॿियो आवेश आहे। त हाणे इहो ॾिसो बाजर एॾी त जे अंदरि मतिलबु माण्हू वञे थो त ॾिसिजे बि कोन थो। थर में मालिक जा शुक्र आहिनि, बरसाति तमामु बहितरीनु पिणु। इहो ॾिसो बाजर हाणे संग बि जले छॾिया आहिनि। हाणे असां अॻिते वञूं था, पूरो खेतर तव्हांखे विज़िट कराईंदासीं। पूरो खेतर असां विज़िट कराईंदासीं। कहिड़ा कहिड़ा फसल आहिनि, छा थर में। हाणे इहो ॾिसो मुंग जो फसल। हाणे मुंग बि कुकर जली फरियूं जली छॾिया आहिनि। हाणे फरियूं तयारु आहिनि। हाणे तिल जो फसल जेको गुल वग़ैरह जली, इहो पूरो तव्हां खेतर ॾिसी सघो था। हाणे अची खेतर में सोचियोसि दूं कयूं, चवंदा आहिनि दूं करण सां मर्ज़ भॼी वेंदा आहिनि। त हाणे सोचियो खेतर में दूं कयासीं। हाणे दूं करण खां पोइ अॻिते बि पूरो खेतर तव्हांखे विज़िट कराईंदासीं। दूं करे हाणे बाजर ॾिसो केॾी ख़ूबसूरत आहे, संग जली छॾिया आहिनि। साई बाजर आहे। तव्हां बि अचो यार, अचो विज़िट कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, अहिड़ा वीडियो ॾिसण। हाणे बाजर तयारु थी वई आहे। बाजर तमामु बहितरीनु आहे, हाणे तयारु थी वई आहे। बाजर जा संग ॾिसो कणनि सां लठ आहिनि। बाजर इहो पूरो बैकग्राउंड में तव्हांखे